नाज़रीन, ठुल मां रिपोर्टर सिराज अहमद नूनारी जी रिपोर्ट मूजिब ठुल जे भरपासे वारे इलाइक़नि में कणक जो बम्पर फसल पची तैयार थी वियो। आबादगारनि ऐं हारियुनि जा मथे ते हथ। आबादगारनि जो चवणु आहे त कणक लहंदे ई वापारियुनि मनपसंद अघु मुक़ररु करे छॾिया, जंहिं सबबि आबादगार ऐं हारी सख़्त परेशान आहिनि। हज़ारे एकड़नि ते पोखियल कणक जे फसल में ई लाबारा शुरू थींदे ई वापारियुनि अघु घटाए 2000 खां 2200 फ़ी मण मुक़ररु करे छॾियो आहे। आबादगार ऐं हारियुनि जो चवणु आहे त कणक जा अघु घटिजण सबबि खेनि कुझु बि नथो बचे। हारियुनि जो चवणु आहे त ज़रई भाण जी ॿोरी 15000 फसल ते ख़र्च ॿीणा टीणा कया हुआसीं। कणक जो फसल पोखण खां मज़दूरी बहितर आहे। हारियुनि ऐं आबादगारनि हुकूमत खां घुर कई आहे त कणक जो 4000 रुपया फ़ी मण मुक़ररु करे सरकारी अघ ते कणक ख़रीदार करणु शुरू कई वञे। ॿी सूरत में हारी बुखूं काटण ते मजबूर थी वेंदा।